कुनरी पुलिस तरफां मोटरसाइकिल चोर गिरोह में खोखर बिरादरी के ॿिनि छोकरनि रमज़ान ऐं साजिद खोखर के गिरफ़्तार करण खिलाफ़ खोखर बिरादरी जी औरतुनि ऐं ॿारनि तरफां एहतजाज कयो वियो। ॿिन्ही छोकरनि जी माइरनि ऐं वारसनि इंसाफ़ जो मुतालबो कंदे सिंध टीवी ऐं न्यूज़ वारो ॿुधाईंदे चयो त पंहिंजे हथनि सां पेश कया आहिनि थाणे ते, तॾहिं बि पुलिस इहो थी चए रेफलनि समेत डडरे सां असीं झली आया आहियूं। छा पाणी मोटरसाइकिल जे केस हणी छॾियो छोकिरे ते, साजिद अली जे 15 माण्हू अवांजा घर जा असीं खणाई ईंदासीं, तॾहिं असीं डप में छोकिरो पेश कयो। ऐं मां वेंदी हुअसि मानी खणी, मानी कोन असांखे खाइण ॾींदा, ॿारनि खे ठेला ॾींदा, बेइज़ती कंदा पुलिस वारा, तॾहिं बि पंहिंजे बच्चे जे सिरले करे बर्दाश्त करे घर ईंदी हुअसि। इहो किथां जो इंसाफ़ आहे? ॿारनि खे इहो डपु ॾींदा हुआ, असांखे पाण खे इहो डपु ॾींदा, तव्हां अगरि ॿारनि सां मिलंदा तव्हांखे बि अंदरि कंदासीं। हाणे असीं करूं त छा करूं? महिरबानी करे असां माइरनि जी इंसाफ़ कयो वञे, असांजा बच्चा आज़ादु करे ॾियो। छोकिरो इहो गिरेज वारो कमु सिखंदो हो। NIC बिना कुझु कोन्हे, का शइ कोन्हे, असीं ग़रीब मिसकिन असांजा कमाइण वारा पूरी जले वरिता। असां हाणे छा करूं? हितां कढे वरी वॾी जेल में वञी विधो अथनि। हाणे लख लख रुपया असीं किथां ग़रीब मिसकिन आणूं, पराए घर असीं ॿुआरूं था, असीं किथां एतिरा पैसा आणूं? कमाइण वारा त पुलिस ॿधे छॾाइनि था। महिरबानी करो असांजी जेका आहे वीडियो तव्हां हर हंधि मोकिलो, हुकूमत ॾे मोकिलो, असां सां इंसाफ़ कयो वञे। बसि हथ सां पेश कयो मोहम्मद रमज़ान खोखर लिखियल बि ईअं आहे, हथ सां पेश करे आया। हाणे वॾी FIR कटे छॾी अथनि। असांजो कमाइण वारो छोकिरो बि इहो रक्शे ते वेंदो हो। हाणे इहो इंसाफ़ करियो। छोकिरा तव्हीं ॾिसो, तव्हांखे पाण खे रोअण अची वेंदो। नंढड़ा ॿार 14 साल जा असांखे मिलण ई कोन था। जॾहिं मिलण वञूं ना चवनि था न हलिया वञो। हिते पुलिस आई असांजे घर में सॼी डरे पई, ॿार बि जाम बीठा हुआ। नाक जो आहे न, मिसकिन छोकिरो असांजो सौट आहे, चाचे जो पुटु आहे, यतीम आहे, कमाइण वारो। ही माई वीचारी मिसकिन ॻाल्हाए नथी सघे। इहो कहिड़ो किथां जो इंसाफ़ आहे? छो था मारीनि? हिकु बजे मिलण वियो, हींअर मिलण जो टाइम आहे? छो पैसा ॾियो पोइ मिलो? ग़रीब किथां आणे असीं माण्हुनि जे घर में ॿुआरा था कढूं? इहो को तरीक़ो आहे हिननि जो? हाणे हितां घरां पेश खणी उते ॾेई आया आहिनि ऐं चवनि था असां दाड़ेल वठंदा आहिनि। कहिड़ा दाड़ेल आहिनि? किथां जा दाड़ेल आहिनि? हा कंदुसि, मूंखे न मोचड़ा हणंदा, हिकु हंधा मोचड़ा हणंदा त चवंदुसि केतिरा बदिरा चट कंदुसि। हाणे हीअ जेके थाणे में केतिरा बीठा आहिनि, इहे सभु हिननि जे रहिया आहिनि। इहो इंसाफ़ आहे इहो हिननि जो? क़ुर खणी पुछो ॾिसो भला घरां खणी विया आहिनि या पिस्तौल सूधे खणी विया आहिनि? एतिरो ॿुधायो हा न। यतीम वीचारनि सां ज़ुल्म। हाणे ही यतीम छा खाइनि, छा कमाइनि? 5 लख किथां आणनि? कमाइण वारा बि इहे, पर हाणे इहो त ज़ुल्म। रमज़ान ऐं साजिद ते एॾो ज़ुल्म थियो आहे जो उनजे अंदाज़ ई न आहे। मासूम ॿार आहे, उन ते मोटरसाइकिल अॻे जा पिया सड़नि थाणे में। हाणे 11 मोटरसाइकिल करे छॾिया आहिनि। छाजे करे? छो ज़ुल्म आहे असां सां? आला अपील सां त दरख़्वास्त कई थी वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। छाजे लाइ नथा करनि इंसाफ़? छो नथा असांजी ॿुधनि? एतिरनि माण्हुनि खे चयो असांजी ज़मानत छोकिरनि जी कराए ॾियो, साजिद ऐं रमज़ान जी, छो नथा कराइनि? छाजे लाइ? असां सां एॾो ज़ुल्म, एॾो नाक मुंहिंजी भेण जे घर में घिड़ी आहे। ईअं ई वारनि सर्च वारंट बि कोन था ॾेखारनि पुलिस वारा, ईअं था अची ठरनि। न्याणियूं असांजूं वेठियूं आहिनि मथे न उघाड़ियूं, उन्हनि खे ॾिसनि था अची। छाजे करे? छो असां त एतिरो ज़ुल्म आहे खोखरनि सां? असां छा कयो आहे? असां त एतिरो ज़ुल्म थियो आहे, असां त आला ऑफिस दरख़्वास्त कई थी वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। ये तीनों कल्प्रिट्स जो हैं, इन्होंने फिर इनको मज़ीद इंटरोगेट किया गया रिमांड लेकर। तो इन्होंने दूसरी मोटरसाइकिल जो हमारे इलाके से और मीरपुर ख़ास से डिफरेंट जगहों से चोरी करने का इंकशाफ किया। उसमें इन्होंने ये भी बताया कि ये मोटरसाइकिल चोरी करने के बाद कुनरी के इलाके की मोटरसाइकिलें मीरपुर ख़ास में जाकर सेल करते हैं, और मीरपुर ख़ास की कुछ मोटरसाइकिल जो वहाँ से स्टोलन हुई हैं वो यहाँ कुनरी के इलाके में मुख्तलिफ लोगों को उन्होंने सेल किए हैं। ये एक तकरीबन कोई 10-11 लोगों का मुनज़्ज़म गिरोह है जो डुप्लिकेट पेपर्स भी बनाते हैं। मोटरसाइकिलों को पंच करते हैं, पंच करने के बाद उनके स्पेयर पार्ट्स वगैरह चेंज करते हैं, और वो मोटरसाइकिल फिर डिफरेंट जगहों से वो उनके डॉक्यूमेंट्स वगैरह बनाकर सेल करते हैं। अभी इनके ग्रोह के तकरीबन हमने 5 लोग अरेस्ट कर लिए हैं, और बाकी 3-4 लोग जो मीरपुर ख़ास से बिलोंग करते हैं, अभी उनकी गिरफ्तारी के छापे मारे जा रहे हैं। इंशाअल्लाह वो जल्द अज जल्द अरेस्ट होंगे
और तकरीबन जो दीगर मोटरसाइकिल उन्होंने बताई हैं कि 8 के करीब मोटरसाइकिल्स जो इन्होंने मीरपुर खास में सेल की हैं कुनरी के इलाके की, वो इंशाल्लाह जल्द रिकवर होंगी। 11 मोटरसाइकिल्स बरामद हो चुकी हैं और दीगर जो तकरीबन 8 के करीब मोटरसाइकिल जो हैं इन्होंने वहाँ मीरपुर खास में बेची हैं, जिनमें से एक लड़का जो उसका नाम हम डिस्क्लोज़ नहीं करते, वो लड़का जो है वो यहाँ से कराची भागा हुआ है। उसने तकरीबन 3 मोटरसाइकिल्स जो है ना वो हैदराबाद के किसी इलाके में सेल की हैं और इनके बयान के मुताबिक कि वो मोटरसाइकिल्स जो हैं वो पंच करके उनके डॉक्यूमेंट्स बनाकर उनको सेल किया गया है। इनमें कुछ शोरूम वाले भी इन्वॉल्व हैं जो इनके बारे में हम खोज लगा रहे हैं, इंशाल्लाह वो भी जल्द अरेस्ट होंगे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वाक़ई शफ़ाफ़ जांच करे असल हक़ीक़तूं ज़ाहिर कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु काज़ी यूसुफ, सिंध TV न्यूज़, कुनरी।